अफ़सोसनाक ख़बर इहा बि आहे त नओं देरो वेझो घरू अणबड़ता वॾे भाउ गोलियूं हणी नंढे भाउ खे क़त्ल करे छॾियो। नओं देरो वेझो ॻोठ बाजी कोपांग में गुलाम रसूल पंहिंजे नंढे भाउ मीर कोपांग खे गोलियूं हणी क़त्ल करे फ़रार थी वियो आहे। जवाबदार गुलाम रसूल मक़तूल ते ज़ाल खे तलाक ॾियण लाइ दबाव विझी रहियो हो। मेहर कोपांग सननि वालिद जो इहो चवणु आहे। मक़तूल जे पीउ जो चवणु आहे त जवाबदार पंहिंजी भाॼाईअ खे तलाक ॾियाराए टीं शादी हुन सां करणु चाहे पियो। इन मामले त ॿिन्ही भाइरनि विच में झेड़ो थियो। वॾे भाउ गोलियूं हणी नंढे भाउ खे क़त्ल कयो ऐं फ़रार थी वियो आहे। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ नओं देरो इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अपडेट्स मालूम कयो था नओं देरो मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद आगाह कजो, इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे ही, पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। ये बिल्कुल नओं देरो भरता ॻोठ बाजी कोपांग में वॾे भाउ नंढे भाउ खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। क़त्ल करण खां पोइ हू फ़रार थी वियो। मक़तूल जो लाश वारस नओं देरो इस्पताल खणाया आया। हिते पोस्टमार्टम करण बैदि लाश वारस ॻोठ खणाया विया आहिनि। मक़तूल जे वालिद मेहर कोपांग टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुंहिंजे ॻोठ जे कुझु शरारती माण्हुनि मुंहिंजे वॾे पुट गुलाम रसूल खे अड़कायो त पंहिंजी नंढी भाॼाईअ सां शादी करण जे लाइ वॾे भाउ ते दबाव विझे त हू हुनखे तलाक ॾिए त जीअं शादी करे सघे। जी महिरबानी अपडेट करण जे लाइ। वॾे भाउ नंढे भाउ खे क़त्ल करे फ़रार थी वियो आहे। लाश हिन वक़्तु नओं देरो इस्पताल में पियल आहे, जॾहिं तॾहिं ताईं जवाबदार गिरफ़्तार